आर्मी चीफ पारां सऊदी अरब में गजल अरब इमारात जो सरकारी दौरो। ISPR पारां चयो पियो जनरल आसिम मुनीर ॿिन्ही मुल्कनि जे सीनियर क़यादत सां मुलाक़ात कंदो। आर्मी चीफ सुभाणे खां 10 जनवरी ताईं सरकारी दौरो कंदो। मुलाक़ात दौरान ॿई तरफ़नि लाॻापियल फौजी सहकार ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। ये अहम खबर मांखे ॾियूं पिया। आर्मी चीफ पारां सऊदी अरब ऐं गॾियल अरब अमारात जो सरकारी दौरो कंदो। ISPR मूजिब जनरल आसिम मुनीर ॿिन्ही मुल्कनि जी सीनियर क़यादत सां मुलाक़ात कंदो। ISPR मूजिब आर्मी चीफ सुभाणे खां 10 जनवरी ताईं सरकारी दौरो कंदो। ISPR मूजिब मुलाक़ातुनि दौरान ॿई तरफ़नि लाॻापियल फौजी सहकार ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। आग कई पिया आर्मी चीफ पारां सऊदी अरब में गजल अरब इमारात जो सरकारी दौरो। ISPR मूजिब जनरल आसिम मुनीर ॿिन्ही मुल्कनि जी सीनियर क़यादत सां मुलाक़ात कंदो। आर्मी चीफ सुभाणे 10 जनवरी ताईं सरकारी दौरो कंदो। बिल्कुलु नाज़रीन, आगाह कयूं पिया। मुलाक़ातुनि दौरान ॿई तरफ़नि लाॻापियल फौजी सहकार ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं।